नाज़रीन खैरपुर जे शाह लतीफ़ थाणे जी हद में संगावटी तकरार तां शेख बिरादरी जी ॿिनि धुरुनि में झेड़ो, 3 ॼणा क़तल, औरतुनि समेत 2 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े में छिकताण इतला ते पुलिस पहुची क़तल थी वियल ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। इन ई हवाले सां वधीक अपडेट वठंदासीं खैरपुर मां मोहसिन भट्टी खां। जी मोहसिन, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। शाह लतीफ़ थाणे जी हद ॻोठ केहर अली शेख में संगावती तकरार तां शेख बिरादरी जी 2 धुरुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि ऐं 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि। इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल जारी आहे। इतला ते पुलिस पहुची क़तल थी वियलनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो आहे। शेख बिरादरी 2 धुरुनि में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में फायरिंग दौरान मोहम्मद नवाज़ शेख, अजल शेख, शाहज़ेब शेख क़तल थी विया आहिनि ऐं जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त क़तल थियल ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। जी।